अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक्त असां मदई जी शहर में मौजूद आहियूं। ताज़ो जेका बरसात पई आहे हींअर तक़रीबन 8 टाइम थियो आहे राति जा। ऐं मां मदई जी शहर जे मेन जेको आहे स्टेशन रोड आहे, उतां थाणे जे साम्हूं जेको मदई जी पुलिस स्टेशन आहे उन जे साम्हूं बिल्कुलु बि मां बीठो आहियां। ऐं हीअ जेको आहे मेन बस स्टैंड खां ॾखण रोड जी तरफ़ जेको आहे मुंहुं आहे मुंहिंजो। त हीउ पूरो जेको आहे रोड पाणीअ सां भरियो पियो आहे। नालियूं जेको आहे ओवर थी वियूं आहिनि ऐं दुकानदार जेके वीचारा आहिनि उहे इंतिहाई परेशान आहिनि। पाणी जेको आहे उहो रोड खां क्रॉस करे दुकाननि में अंदरि काए पियो आहे। दुकानदारनि जो तमामु घणो नुक़सानु थी वियो आहे। हींअर जे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हितां खां पाणी जेकॾहिं शुरू थिए थो त इवन जेको ॾखण जेको फ़क़ीरपुर बाईपास रोड आहे जेको उन रोड ताईं वॾो पाणी बीठल आहे। माण्हू जेके आहिनि सवारियुनि में या पैदल जेको आहे उहो तक़रीबन गोॾे ताईं पाणी जेको आहे अची वञे थो, जेकी माण्हू पैदल वञनि था। त हीअ जेका आहे मदई जी म्यूनिसिपल जेका मदई जी टाउन आहे उन जी इंतिज़ामिया जी नाअहली अवां ॾिसो। हेॾो सारो जेको आहे मदई जी टाउन इंतिज़ामिया पंहिंजो पाण खे इहो साबित करण जी कोशिशि कई आहे त उन्हनि जेको आहे मदई जी में वॾा तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं ड्रेनेज सिस्टम जेको आहे अपडेट कयो आहे। हीअ मामूली बरसाति आहे, तक़रीबन जेको आहे 15 मिंट खनि जेका उहा बरसाति पई हूंदी ऐं 15 मिंटनि जी बरसाति जो इहो जेको आहे तव्हां असरु ॾिसो था त हिन वक़्तु एतिरो पाणी जेको आहे मौजूदु आहे जो उहो निकिरी नथो सघे। ऐं दुकाननि में, मेडिकल स्टोरनि में, कारखाननि में काहे पियो आहे पाणी ऐं दुकानदारनि जो इंतिहाई लखे किरोड़े रुपयनि जो नुक़सानु थी वियो आहे। जॾहिं त व्हीकल्स जेके गाॾियूं आहिनि उहे कई माण्हू जेको आहे उहो रस्ते में किरी पवनि था ऐं पंधु काए अचनि था ऐं पंधु काए जेको आहे त हथ सां गाॾी जेको आहे काए ऐं घरनि जी तरफ़ रवाना थी वञनि था। इधर पानी भरी हो तो साहब दुकान में पानी की ये वो अंदर भी पानी अची वियो आहे। घर कोई ना दौड़ो के सके इंतजार है ना इकट्ठा करें। देखिए